बुकेरा शरीफ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त बुकेरा शरीफ में बल्दियाती इलेक्शन वेझो ईंदे ई यूसी दाद खान जरवार जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में आज़ाद राजूनी इतिहाद जे अॻुवान पारां वर्क तेज़ करे छॾियो। इन मौक़े ते सरदार हाजी खैर मोहम्मद खोखर, सरदार मीर मोहम्मद खोखर, यूसी दाद खान जरवार जे चेयरमैन उम्मीदवार अल्लाह बख्श पीताफी जे ॻोठ हाजी हारून थईम, ॻोठ इस्माइल मेहराणी में अॻुवान सां कार्नल गॾिजाणियूं कयूं वयूं। कार्नल गॾिजाणियुनि में रईस मीर मोहम्मद मेहराणी, गुलाब मेहराणी, नज़ीर मेहराणी, सिकंदर थईम, मुराद अली थईम, मेहर अली थईम ऐं ॿियनि सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा पिण पेश कया आहिनि। यकीन ॾियारियो आहे त इंशाअल्लाह 15 जनवरी ते आज़ाद राजूनी इतिहाद जे पैनल खे वोट ॾेई कामयाब कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।